नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में आम चूंडू कालअदम करार ॾियण जी दरख़्वास्त ते ॿुधणी 21 फ़रवरी ताईं मुलतवी करे छॾी आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार ब्रिगेडियर रिटायर्ड अली ख़ान खे नोटिस जारी कंदे लाॻापियल थाणे जे SHOs खे हुकुम ॾिनो आहे त दरख़्वास्त गुज़ार खे गिरफ़्तार करे पेश कयो वञे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त ईअं न हलंदो, ईअं सुप्रीम कोर्ट जो मज़ाक़ नथो उॾाए सघिजे। चीफ जस्टिस वधीक चयो त दरख़्वास्त गुज़ार पाण खे फ़ौज जो रिटायर्ड ऑफिसर ॼाणायो आहे। छा सिर्फ़ मशहूरी लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई, ईअं करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त सुप्रीम कोर्ट में आम चूंडू कालअदम करार ॾियण जी दरख़्वास्त ते ॿुधणी 21 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई आहे। अदालत दरख़्वास्त गुज़ार ब्रिगेडियर रिटायर्ड अली ख़ान खे नोटिस जारी कंदे लाॻापियल थाणे जे SHO खे हुकुम ॾिनो आहे त दरख़्वास्त गुज़ार खे गिरफ़्तार करे पेश कयो वञे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो आहे त ईअं न हलंदो, ईअं सुप्रीम कोर्ट जो मज़ाक़ नथो उॾाए सघिजे। चीफ जस्टिस वधीक चयो आहे त दरख़्वास्त गुज़ार पाण खे फ़ौज जो रिटायर्ड ऑफिसर ॼाणायो आहे। छा सिर्फ़ मशहूरी लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई, ईअं करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सुप्रीम कोर्ट जो ग़लत इस्तेमाल थियण न ॾींदासीं।